काल 1967 हो ऐं अॼु 2025 आहे। सालनि जा अंग बदिलजी विया पर उन्हनि जो अरवाह साॻियो ई आहे। फितरत जा रंग बि केतिरा न अजीब आहिनि जो काल वारे कारे अंधोनाग खे ॿीहर वरजाए। नए दौर में पुराणी सोच खे सोगो करे उनजो सर्वनाश करण लाइ वरी मुंशी जे इन्हनि सिटुनि सां मैदान में आहिनि त तुंहिंजा ज़ंजीरे ज़ालिम अॼु सभु ढोर थी वेंदा। नकारी राति ई रहंदी था ॾिसजनि घोट गुमसा में। 58 साल अॻु बि 4 मार्च हो ऐं काल बि 4 मार्च हो, पर उन ई माग ऐं मकान ते एतिरा साल गुज़रण बावजूद बि हुननि जी रवश उहा ई साॻी आहे। सिंधु जा सेबता ऐं सबाजड़ा शागिर्द सिंधु जो साह सुकाइण ख़िलाफ़ जॾहिं हू पुरअमन एहतजाज करे दुनिया खे पंहिंजे वजूद जी वीरान जो किसो ॿुधाइण लाइ निकिता त संदन मथां हुलां कई वई ऐं तारीख़ जे तजुर्बनि मां न सिखंदड़ वरी धरती जे उन शहर खे छेड़ण जी कोशिश कई वई जंहिंजा नतीजा दुनिया जे केतिरनि ई दंगनि ते तारीख़ जो ताज रहिया आहिनि। मादरे इल्मी जे उन्हनि होनहारनि मथां हुलां करण बैदि बदअख़लाक़ी, बेहयाई ऐं बदफ़ज़ीलती आहे, छो त शागिर्द तारीख़ जो उहो ताजुर आहे जेको पंहिंजे ॾांव ऐं ॾावण सां ज़माना बदिलाईंदो आहे। पर अफ़सोस त उहो बि आहे त उन शागिर्द मथां हुलां कंदड़ बि माज़ी वारो शागिर्द ई आहे जेको उन्हनि इदारनि मां वधी उन्हनि आरज़ी उहिदनि जी लालच जे शिकंजे में फासी पंहिंजे ई वजूद ते वार करे थो। पुरअमन तरीक़े सां पंहिंजनि मथां ई हुलां करण वारी रविश खे ख़तमु करणो पवंदो। दुनिया माज़ी मां सबक़ सिखी अॻिते वधंदी रही आहे, पर हिते अञा ताईं उहा ई होॾ क़ाइमु आहे, जंहिं करे समाज सुधरण बजाए अनारकी वारी सूरत हाल में मुब्तला आहे। वॾे अरमान जी ॻाल्हि त उहा बि आहे सिंध खे ज़ख़म ॾींदड़ सिंधूअ जे साह ते अॾिजंदड़ केनालनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ जे आवाज़ खे निचोड़ण जी कोशिश खां पोइ उहा बेनकी दावा त सिंधु मथां को बि केनाल न निकिरंदो छाकाणि त हू वेठा आहिनि वारी ॻाल्हि बिल्कुलु ईअं आहे जंहिं लाइ केतिरा ई साल अॻु सिंध जे सरकश पंहिंजे कलम जी जुंबश सां उहो अहसासु लफ़्ज़नि में ओतियो हो त अंधे सुईअ में सॻो विधो मां कीअं मञा ऐं निकिरी पियो आहे टूह मिठो मां कीअं मञा। काल बि रेस नंढे जे हथ में तस्बी हुई ऐं निकिरी पियो आहे टूह मिठो मां कीअं मञा।